घोटकी आदिलपुर थाणे जी हद ॻोठ जान मोहम्मद सोसाइटी में पुलिस चौकी जे साम्हूं तालका अस्पताल घोटकी जे स्टोर कीपर महबूब अनवर अराई जे भेणवे उमेर अराई जे घर में नामालूम 5 हथियारबंदन घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते घर भातियुनि खे यरगुमाल बणाए घर में पयल 5 लाख रुपया रोक रक़म ऐं 5 तोला सोन ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। वाक़े खां पोइ अहिड़ो इतलाह जान मोहम्मद सोसाइटी पुलिस चौकी खे ॾिनो वियो, पर पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। चौकी इंचार्ज एएसआई बोहराम भुट्टो अगोर निंड में सुतल। इन हवाले से इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे तर में बदअमनी उरूज ते आहे, पर पुलिस निंड सुतल आहे। चौकी ते मुक़रर बोहराम भुट्टो चोरी खां पोइ भाॻियुनि खे चवे थो त फौरन खोजी कुता घुरायो त चोर पकड़िया। ॻोठाणनि एसएसपी घोटकी खां मुतालबो कयो त वधंदड़ बदअमनी जो फौरी नोटिस वरितो वञे।